एक बार भगवान सुधर्मा सभा में वेठा तो ब संदेश एक साथ आया। एकड़ो संदेश आयो कि प्रभु जरासंध वट 20,800 राजा कैद में, जिन्होंने भौमासुर 16,100 राजकुमारन के कैद कयो, तेरी तरह से जरासंध 20,800 राजाउन के हाराए करे उन्हनि के जेल में विझी छॾियो। बेचारा ॾाढो दुखी, ॾाढे समय को अंधकार में तव्हांखे प्रार्थना कई अथऊं कि असांजी रक्षा कयो। भगवान आशीर्वाद ॾिनी। ॿियो संदेश चवनि था ॿियो पांडवन जे तरफों आयो आहे कि प्रभु तव्हांजे कृपा सां राजसूय यज्ञ थिए, तव्हां दया कयो, कृपा कयो। भगवान समझिया कि छा करण वाला, लेकिन पोइ बि उद्धव जी को पुछनि था, उद्धव जी जीअं तव्हां चवंदो तीअं कंदासीं। उद्धव जी समझिया भगवान जो इशारो, ही प्रभु पहिरों त असांखे पांडवन ॾे हलणो पवंदो। ठीकु आहे, तॾहिं भगवान पांडवन वटि विया। पांडव घणे सिक प्रेम सां मिलिया, नीण भरिजी आया। युधिष्ठिर महाराज जॾहिं गले लगायो, कुंती माता, भीमसेन, ये वॾा आहिनि भगवान खां। वरी अर्जुन सां गले मिलिया भगवान, ये बराबरि आहिनि। वॾनि खे भगवान प्रणाम कयो ऐं नकुल सहदेव भगवान खे प्रणाम कयो। भगवान उन खे बि गले लगायो। हाणे वेही करे चवनि था कि राजसूय जेको यज्ञ आहे इन में साल लॻी वेंदा आहिनि। सब राजा तैयार आहिनि, सहमति ॾिनी अथऊं। हिकु ई ॼणो अटकी बीठो आहे, केरु? जरासंध। भगवान खे त ख़बर ई, काई ॻाल्हि न आहे। हिकु कमु कयो, छा? भीमसेन मूंखे जो, अर्जुन मूंखे जो भैया, हिननि खे ब्राह्मण जो भेष असां 3 ॼणा धारण करे वञूं था, जरासंध जी समस्या हल करे ईंदासीं, राजाउनि खे बि बचाए ईंदासीं। ठीकु आहे प्रभु। तॾहिं ब्राह्मण जो भेष धारण करे श्री कृष्ण भीमसेन ऐं अर्जुन जी वञी करे उते अलख जगायो। काथे? जरासंध वटि, ब्राह्मणनि जे भेष में। भिक्षाम देही। जरासंध आयो, जॾहिं खां भगवान डुक पाए करे रण छोड़ ठही आहे, तॾहिं खां जरासंध जी ब्राह्मणनि में ॾाढी भक्ति अची वई कि ब्राह्मणनि जे सदके ई त मां जीतियो आहियां। ऐं जीअं भगवान खे ब्राह्मण जे रूप में ॾिठई, घणे सिक सां आयो, प्रणाम करे चए थो, ब्राह्मणो ॿुधायो छा खपे तव्हांखे? भोजन खारायूं, वस्त्र ॾियांव, धन ॾियांव, सोन चांदी ॾियांव, ॿुधायो छा खाईंदव? 56 भोग खाईंदव? भगवान चवनि था असां भोजन भट्ट ब्राह्मण न आहियूं, त असां तोसां युद्ध जी भिक्षा घुरण आया आहियूं। युद्ध जी भिक्षा। ऐं ब्राह्मण, हा ब्राह्मण त भैया मालपुड़ा खाई करे पेट ते चकाचकी हथ फेरींदा आहिनि। हाँ, ब्राह्मण ऐं लड़ाई ज़रूर। तव्हां में कोई ॿी काई थियल आहे पढ़ाई? ईअं ॾिसणु लॻो, पासे में वञी ॾिठी अर्जुन जे हथ में गांडी धनुष खे खींचण जा ऐं चिन्ह थी वेंदा आहिनि। एॾी महिनत कंदा आहिनि, हथनि ते ईअं धारियूं पइजी वेंदियूं रसीअ जूं ऐं हुन जूं। वरी भीमसेन खे ॾिठई गदा खणण जा हथ में लाल लाल निशान थी आहिनि। तुरंत सम्झी वियो तव्हां ब्राह्मण न आहियो, क्षत्रिय आहियो। परिचय जो पंहिंजो, तव्हांखे मां युद्ध जो बि दान ॾींदुमि, पर पहिरियों परिचय जो। भीमसेन चई मां भीमसेन, कुंती नंदन, पांडु नंदन। हे मुंहिंजो भाउ अर्जुन, गांडी धारी। अच्छा, तूं केरा भाई? कृष्ण भगवान हो तो पूछे, तूं केरा? भगवान चए तो मां उहो ई आहियां। केरु? उहो ई। हे मुंहिंजे बुआ जा पुट आहिनि। हाँ, हे मुंहिंजे बुआ जा पुट आहिनि, मां हिननि जो भाउ आहियां। चई अरे तुंहिंजो बि त कोई नालो हूंदो? चई मां उहो ई आहियां जंहिंखे भाई तूं पंहिंजो दुश्मन सम्झंदो आहे। हाँ, मां पर तोखे दुश्मन न सम्झंदो आहियां, मानो मुंहिंजो नालो कृष्ण आहे। आहा, तॾहिं बि हुनखे आनंद न आयो, प्रेम न आयो। जरासंध पापी चए थो अरे तूं भगोड़ो, हाँ मूंखे ॾिसी भॼी वए। उहो ई आहे न। पोइ बि भगवान ईअं न चयो कि 17 बार तुंहिंजा प्राण बचाया मैं, चाहियां त पहिरें में ई दाऊ तोखे परलोक पहुचाए छॾियां। भगवान ईअं बि न चयो। त ठीकु आहे भैया, मूंसां लड़ंदो न? तूं त भॼण वारो आहे, युद्ध छॾे भॼी वेंदो, मां तोसां न लड़ंदुमि। अर्जुन जी कीअं रहंदा? ये त कल्ह जो छोकिरो आहे, ॿार आहे। हाणे भीमसेन हे कीअं रहंदो? हा, हे थोरो टक्कर जो लॻे थो, थोरो। भीमसेन ये कंधा मथे क्या कि आहे, आख़िर ॿार आहिनि, हे असां त वॾा आहियूं, हे नंढा आहिनि ॿार। भगवान खे खिल आई। ठीकु आहे भाई, तव्हां ॿई युद्ध कयो। तुरंत 2 गदाऊं घुराई। हिकु गदा उनखे ॾिनई, भीमसेन खे हिकिड़ी पाण कई। उहो जो गदा बि अहिड़ी महाराज अॼुकल्ह जा 100 माण्हू मिली करे खणी न सघनि गदा। 10,000 हाथियुनि जी शक्ति भीमसेन में हुई, त वरी जरासंध बि घटि न हुयो। हाणे जो युद्धम युद्ध, गदा युद्ध ईअं थी वई, टंग सां टंग अड़ाए, ठकाठक पुठीअ ते, छातीअ ते, मथे ते गदाऊं गदा ठका था कनि, बाहि थी निकिरे, धरती हिली थी वञे। 3 लोक ॾिसण लॻा।
सॼो ॾींहुं गदा युद्ध हली महाराज। रात जो हथ मिलाए करे गॾु रोटी बि था खाइनि, वरी विश्राम था कनि, वरी ॿिए ॾींहुं युद्ध था कनि। युद्ध कंदे कंदे 27 ॾींहं गुज़री विया। घणा ॾींहं? रात जो सुम्ही पिया भगवान कृष्ण, अर्जुन जी भीमसेन जाॻिया, भगवान खे उथारियऊं, ओ कन्हैया, ओ कृष्ण, छा थियो भैया? ही पाण बढ़िया तान के दुपट्टो चादर सुम्ही पियो आहे, खराटा थो वॼाए पियो। खराटा भगवान न वॼाईंदा आहिनि, मां थो चवां, चवण में ईंदो आहे न। बढ़िया सुम्ही पियो आहे गहरी निंड में, मां वञा थो भैया लड़ाई न करणी आहे असांखे। अरे छो, छा थियो? तूं त वॾो वीर आहे। हे वीरता पूरी महाभारत युद्ध अरिड़हनि ॾींहंनि में ख़तमु थी वई। हे त भूत आहे, मरे ई कोन थो पियो। 27 ॾींहं थिया आहिनि, घणा ॾींहं युद्ध कंदासीं, हिते हड्डी हड्डी मुंहिंजी हालत ख़राब थी वई आहे। भगवान चयो, बड़े भैया हिकिड़ी ॻाल्हि जो जवाब ॾियो, छा तव्हां जेॾीमहिल युद्ध कंदा आहियो मूंखे ॾिसंदा आहियो? न कृष्ण, तोखे कानो ॾिसंदुमि। ओॾीमहिल त मां जरासंध खे ॾिसंदो आहियां, हुनजी गदा खे ॾिसंदो आहियां। चई, युद्ध बि कयो, ध्यानु ओॾे कयो, पर मूंखे बि त ॾिसो। अर्जुन सॼी युद्ध में मूंखे निहारियो, तॾहिं त हुनजी विजय थी। अच्छा अच्छा, सुभाणे खां कृष्ण हिकु अवसर जो मूंखे, ठीकु आहे, सुभाणे मूंखे निहारजो। हिकु ई ॾींहं में तव्हांजी विजय न थिए त चओ। अरे बाप रे, ॿिए ॾींहुं युद्ध लॻी, भीमसेन लड़े थो, गदा हलाए थो, वरी श्री कृष्ण खे थो निहारे, वरी लड़े थो, वरी श्री कृष्ण खे निहारे थो पियो। तॾहिं भगवान हिकिड़ो तिनको खयो, तिनको चीरे करे ईअं इशारो कयो, हिकिड़ो हिन तरफ़ फेंकियो, ॿियो ॿिए तरफ़ फेंकियो। भीमसेन इशारो सम्झी विया, गदा कंदे 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 धिको ॾेई ठका किरायूं जरासंध खे। हुनजे पेर जे मथां हिकिड़ो पेर रखियऊं, ॿिए पेर खे ॿिन्ही हथनि सां पकड़े वरितऊं भीमसेन, ऐं पकड़े जो खींचे करे चीरियऊं। अधु मस्तक चीरजी वियो, अधु नक ॿिनि हिसनि में, अधु मुंहुं ॿिनि चीरनि में, छाती ॿिनि भागनि में थी वई। ऐं हिकु हिसो हेॾे फिटी कयूं, जीअं भगवान तिनको कयो, हिकु हेॾे, पोइ वरी जीअरो न थियो। पहिरियों जीअरो थी वेंदो, पोइ जय जयकार थी वई। बोलो वृंदावन बिहारी लाल के, भीमसेन महाराज की। हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पाल। ध्यान ॾियो भाई, इन तरह सां भगवान उद्धार कयो भीमसेन जो। सुखदेव जी चवनि था, इहो जॾहिं पैदा थियो न त ॿिनि भागनि में पैदा थियो, अधु अधु मरियल पैदा थियो, मृत। राजा इन जे पिता त हुनखे जंगल में फिटी कराए छॾियो, यानी विसर्जित कराए छॾियो। उते हिकिड़ी विद्याधारी राक्षसी आई, उनजो नालो जरा। उन अची करे हिनखे संधि कयो, संधि यानी सम्झो था, जोड़ियो, जोड़ी करे अलाए छा कयईं, भगवान जाने कहिड़ी विद्या, जीरो थी वियो। भगवान जी इच्छा, प्रभु भावे बिन सास ते राखे, जीरो थी वियो। उहा उहा करणु लॻो, खणी करे राजा वटि आई, महाराज तव्हांजो पुटु आहे। अरे हे त मृत हुयो। चई, मां त जोड़ियो, जीरो थी वियो। चई, बलहार वञा मां, तुंहिंजो नालो छा आहे? जरा। कीअं जोड़सीं? संधि कई। चई, अॼु खां हिन जो नालो थी वियो जरासंध। चओ हरे राम। त भगवान खे इहो सूत्र पतो हुए, ईअं मरण वारो न आहे, हिन जी संधि तोड़नी पवंदी, अलॻि अलॻि फिटी करिणो पवंदो, तॾहिं वञी करे उहो मरियो। ऐं जीअं मरियो, भगवान उनजो कारागार खोलियो। उनजो जेको मंत्री हो जरासंध जो, ॾाढो समझदार हो। जरासंध जो हिकिड़ो पुटु हुयो, हुनजो नालो सहदेव। उनखे चई, तूं श्री कृष्ण जा चरण पकड़ंदा आहिनि, भगवान जी कंहिंसां दुश्मनी कोन्हे। हे भक्त वत्सल, भगवान तुंहिंजे पिता खे बि न मुक्ति ॾिनी आहे, सदगति ॾिनी आहे। समझदार हो। सहदेव बालक अची चरणनि ते किरी पियो, प्रभु त्राई मां तव्हांजे शरण आहियां। भगवान चयो, पुट तूं अभय थी, तोसां असांजी काई दुश्मनी कोन्हे। अगरि तुंहिंजो पिता बि शरण वठियां, असां उनखे बि न मारियूं आहे। चई, प्रभु मुंहिंजे पिता जो अपराध क्षमा कयो, मूं ते कृपा कयो। भगवान पूरो राज उनजे पुट खे ॾिनो। भगवान चई, न असांखे धन खपे, न संपत्ति खपे, न राज खपे, असांखे त बसि धर्म जी स्थापना करणी आहे। तूं धर्म सां हलजां पुट, अॼु खां राजा तूं आहे। श्री कृष्ण जो तिलक करे छॾियो, न त जेको जीते वेंदो राजपाट त नियम आहे, राजधर्म, उहो उनजो ई राज थी वेंदो। हिन जे पिता ख़ुदि 20,800 राजाउनि खे वीचारनि खे कैद में विझी छॾियो, लेकिन भगवान जो भक्त थी वियो। भगवान जो स्वरूप ॾिसी, भगवान जो स्वभाव ॾिसी सहदेव भगवान जो सचो भक्त बणिजी वियो। जीअं न अंगद महाराज जे पिता बालीअ जो उद्धार राम जी कयो, लेकिन अंगद पहचाने हो कि ग़लती मुंहिंजे पिता जी हुई। हे त परमात्मा आहिनि, हे त दीन बंधु आहिनि, हे त मूं ते कृपा करणा आहिनि। हिननि त मुंहिंजे पिता खे बि वैकुंठ मोकिलियो आहे, ऐं मुंहिंजो पिता ई मुंहिंजी बांह ॾेई वियो आहे कि हिननि जे शरण में रहिजां। त अंगद बि भगवान जो वॾो भागवत भक्त बणिजी वियो, अॼु सहदेव बि बणिजी वियो। बोलो भक्त वत्सल भगवान की जय।